बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुबह बखैर दोस्तों, उम्मीद है तव्हां खैरियत सां हूंदा। हस्बे नमूल अॼु बि बाग ते बाग करण सां सिहत तमामु सुठी रहे थी, तंदुरुस्त रहे थी बिल्कुलु माण्हू खे आरामु अचे थो। डॉक्टर हकीम तबीब सभु इहा सलाह ॾींदा रहंदा आहिनि त तव्हां वाक खे ज़रूरु ज़िंदगी में शामिलु करियो। पोइ ज़रूरी कोन्हे त डोड़जे, वाक जा कई क़िस्म आहिनि। हलण में हिकिड़ो वाक आहे। तव्हां सुबुह सवेरे निमाज़ पढ़ी या निकिरी पवंदा त इहो बि हिकिड़ो वाक जो क़िस्म आहे। सुबुह जो चिरंद पिरंद इहे पखियुनि जी चहकार ॾाढो लुत्फ़ पियो ईंदो सवेरे सवेरे हलण सां। हीअ मूंसां गॾु नालो शोभान भट्टी आहे हीअ आहे हिकु मुर्गी जी दुकान ते मामे जी दुकान उते कमु करे थो। त अगरि मुर्गी जो गोश्त विकिजे थो, पोइ हुन में ज़ेरा बुकियूं या इहे बचनि थियूं त माण्हू शौक़ु सां खाए थो। हिन नंढड़े जो काफ़ी वॾो वज़न थी वियो, तमामु ई थुल्हो थी वियो। पर हाणे हीउ डेली वॉक करे थो सुबुह जो सवेरे। जे आउं नथो बचां त निमाज़ पढ़ी पाल लठ खणियो निकिरियो अचे। हिन सां गॾु लठ आहे, लठ ॾेखार। हीउ धुको खणियो निकिरियो अचे। छो जो अॻियां कुता अची था वञनि। हीउ ॾिसो, मूं वटि बि नंढड़ी हिकिड़ी चबक आहे ॿेर जी काठी जी, ऐं इहा बि खणी ईंदो आहे। इनखे बि कुता ॾिसंदा आहिनि त इहे ॾिजी ऐं भॼी वेंदा आहिनि। गॾु लाज़ी माण्हू हुजे या ज़रूरु हथियार हुजे। शुभान ॾेखार वाक जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि? साईं, वाक में फ़ाइदा आहिनि। टंगनि में सूरु ख़तमु, बाहुनि में सूरु ख़तमु, गैस ख़तमु थी वेंदो आहे। वाक में वॾो फ़ाइदो आहे। तुंहिंजी उमिरि अॻु में नंढी आहे, थोल जाम हुई, हाणे कुझु घटि अथई आहे? हाणे कुझु वज़न घटि थियो आहे। जीअं त हिन चयो त मुंहिंजो वाक करण सां इलाही वज़न घटि थियो आहे ऐं ठीकु आहियां। सो वाक खे ज़रूरु ज़िंदगी में शामिलु कजे। दोस्तो, अॼु जो हिकिड़ी तव्हांखे अॼु जी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त छा असीं किथे अची बीठा आहियूं। 1,24,000 पैगम्बर हुआ, जेके पैगम्बर हुआ उनजी उम्मती जेके हुआ उन जूं शिकिलूं कंहिंजो बिगड़जी वियूं, कंहिंजो छा थियो, कंहिंजो कीअं थियो। हाणे एतिरा पाण आलम कोन आहियूं उनमें तफ़सील में वञूं, पर इहो पाण मौलवियुनि खां तक़रीर में ॿियनि में ॿुधो आहे त के बांदर थी विया, के भोलड़ा थी विया, के मिरूं थी विया, के शिकिलूं कंहिंजी बिगड़ी वियूं। पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोई रोई पंहिंजी उम्मत लाइ दुआ घुरी, ऐं मुंहिंजा करीम रब जीअं ॿियनि नबियनि जी उम्मतनि जूं तव्हां शिकिलूं बिगड़े छॾियूं, पर मुंहिंजी उम्मत जी शिकल बिगड़जे न, क़यामत ताईं अहिड़ी हुजे। हाणे ॾिठो वञे त असांजा जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सिखार रस्ता आहिनि, असां सभु विसारे छॾिया आहिनि। ऐं कानून बि जीअं सऊदी अरब में आहे या मिस्र में आहे इस्लामी कानून, जे असांजो हिते नाफ़ज़ थी वञे त अहिड़ा वाक़िया घटि थी वञनि। ऐं त चवां थो थियणु घुरिजनि, अहिड़ो कानून अचणु घुरिजे कि चोर खे सज़ा मिले, लोफर खे सज़ा मिले त उहो आईंदा कन करे। हाणे ॾिठो वञे दोस्तो, ॾिठो वञे त मस्जिद शरीफ़ में या मदरसे में जिते दीनी तइलीम मिले, उते जेके नंढड़े सां बदफेली थिए, उनजो क़त्ल थिए, त उन मासूम बचिड़े खे मारिजे त उनजे माइटनि ते छा उनजो असरु बीहंदो ऐं उहो छा सोचींदो त मुंहिंजो बच्चो पढ़णु वेंदो ऐं उनखे ज़ालिम हिकु पढ़ाईंदड़ मदरसो पढ़ाईंदड़ उनखे क़त्ल करे। ऐं जेको हीउ वाक़ियो थियो आहे असांजे ज़िले बदीन में, इंतिहाई दिलि खे चीरे छॾियो आहे। ॾुखोईंदड़ वाक़ियो आहे। अगरि अहिड़ा जे वाक़िया थींदा रहंदा, थींदा रहिया आहिनि मस्जिदनि में, मदरसनि में, इहे वाक़िया थींदा रहिया आहिनि। इहे थींदा रहंदा त पोइ को बि अहिड़ो माण्हू कोन्हे जो पंहिंजे बचे खे या न्याणी खे मदरसे में तइलीम ॾियारे सघे। अॼुकल्ह त मदरसनि में न्याणियूं बि तइलीम ॾींदियूं, अदड़ियूं क़ुर पढ़ाइनि थियूं। ऐं मुंहिंजे पाड़े में मस्जिद आहे, गोसिया भट्टी पाड़े में मस्जिद, जिते असांजो ख़तीब आहे मौलाना शमसुल आरिफ़िन। हाणे मुंहिंजूं 4 न्याणियूं आहिनि जेके उन वटि क़ुर शरीफ़ पढ़ियूं। अॼु उहे क़ुर शरीफ़ वेही जॾहिं पढ़नि थियूं तॾहिं मज़ो अचे थो त क़ुर शरीफ़ ईअं पढ़िबो आहे, छो ज़ेरनि ज़बरनि पेशनि सां पढ़िबो आहे। उहो पढ़नि थियूं। 4 ई मुंहिंजियूं न्याणियूं क़ुर पढ़ी वियूं। 2 जी मूं शादी कराए छॾी, उनजा बचा थी विया। हाणे उहे बि उन वटि पढ़नि था सर। पर मुंहिंजो उनखे इहो चवणु हूंदो आहे त साईं, जेॾी महिल बि छोकिरी ॾिसो वॾी थिए थी, तव्हां उनखे हुतां मदरसे मां जवाबु ॾेई छॾियो, कढी छॾियो।
ऐं उहो मूंखे ॿुधायो त पाड़े पासे में पंहिंजी घरु आहे, मुंहिंजी न्याणी पढ़ियल आहे, उहो उते क़ुर शरीफ़ हुनखे पढ़ाईंदी। सो ॻाल्हि इहा चवण जो मक़सदु इहो ही त ज़ुल्म आहे ऐं अहिड़ो को वाक़ियो करण वारे खे सज़ा मिले ई नथी, ऐं या त उन ते इल्ज़ाम तराशी बि थिए थी, फसाइण जी बि ॻाल्हि कई थी वञे। छो जो हाणे असांजा ही जेके तबिका थी विया आहिनि ऐं केतिरा ई जेको दीनी तबिका आहिनि, हाणे केतिरा नाला वठूं साईं, हाणे उहे बि पंहिंजा पाण में कोन ठहनि। ऐं जेके मिसाल आउं बरेलवी जमायत जो आहियां, त मुंहिंजी जेका जमायत आहे उन में बि इलाही जेको हिक ॿिए सां असीं पाण सड़ूं था, यार फलाणे वटि न वञिजे, फलाणे वटि न वञिजे, पर उहा त दीनी ॻाल्हि आहे। अलाह जो ज़िक्र हर माण्हू वटि वञिजे, हर तबिके जी ॻाल्हि ॿुधिजे, पर जिथे दिलि मुतमइन हुजे हुते माण्हू जेको थो उन सां दिलि लॻाइजे। चवण जो मक़सदु वरी बि इहो आहे त ख़ुदारा अहिड़नि जेके कमु थियनि था, मिसाल मदरसनि में पाण ॾिसूं था, मस्जिदनि में इहे वाक़िया जेको अथव हुनखे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे त जीअं ॿिए खे बि ख़बर पए त सज़ा मिलंदी ऐं इन ॻाल्हि खां हू तौबा करे। ऐं कल्ह को जेको वाक़ियो थियो आहे, दिली अफ़सोस थियो, उनजे माइटनि सां असीं ॾुख जे बराबरि, ॾुख जी घड़ी में बराबरि जा शरीक आहियूं। अलाह साईं हुनखे सब्र ॾींदो, साबरीन थींदा। हू बि इम्तिहान वरितो वञे थो, अहिड़ी अमड़ खां, अहिड़े पीउ खां, अहिड़े चाचे मामे खां, उनखां सब्र इहो इम्तिहान वरितो वञे थो। ॾिसो रब जो कानून आहे, सो सब्र कजे। ऐं जे मुला आहे या मुलवस कंहिं बि मदरसे में उस्ताद आहे त उनजी जांच थिए, अगरि उहो जो ॾुहारी आहे त उनखे सख़्तु खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे। ऐं अलाह साईं असांजे जेको नबी सोने जी उमत खे हिदायत ॾे मुंहुं समेत, ऐं जेको सो अलाह साईं उन्हनि खे सिधो रस्तो ॾेखारण जी तौफ़ीक़ ॾे। छो जो हीअ ज़िंदगी तमामु थोरी मुख़्तसर आहे, कंहिं टाइम बि माण्हू जी हयाती हली वेंदी। छो जो ॾिसूं पिया रोज़ानी वाक़िया ॿुधूं था त जेको सो अॼु हिते हेतिरा माण्हू फौत थी विया, हिते हेतिरा फौत थी विया, हेतिरो हादसो थी वियो ऐं हेतिरो जेको हीउ थी वियो। सो तंहिंजे लाइ जेको सो आहे वरी बि इहो न माण्हू ज़रूरु अर्ज़ु आहे त जेको सो पंहिंजो अहिड़े मदरसनि में हीउ जेको वायरल करियूं था असीं ख़बरूं, हीअ दुनिया ते पैगाम जेको वञे थो सुठो नथो वञे। असीं जेको उनजे लाइ ज़रूरु पैगाम जेको वञे थो उनजो इहो पैगाम जिते ॾियूं था त इहा बदनामी कंहिंजी थिए थी, असांजे इस्लाम जी थिए थी, मुल्क जी थिए थी। जेकर अहिड़ो को किरदारु पाड़े में तव्हां ॾिसो, उनखे तव्हां पाण रोकण जी कोशिशि करियो, उनखे सज़ा ॾियो। पाण सज़ा ॾेई सघूं था जेसीं कानून अचे, या अहिड़ी को हरकत करण वारे माण्हू खे रखे ई न। वॾी महिरबानी उमेद त तव्हां वाक़ई बि ज़िंदगी में शामिलु कंदा ऐं मुंहिंजी ॻाल्हियुनि ते ज़रूरु अॻियां उनखे शेयर कंदा। वॾी महिरबानी।